अफ़सोसनाक ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर करे रहिया आहियूं। सामारे वेझो 14 हिरल भरिसां सिम नाले मां नौजवान मोहम्मद अली मलाह जो लाश हथ कयो वियो आहे। सामारो लॻ यूसी सतड़ियूं जे दे 14 हिरल भरिसां सिम नाले मां 40 साला नौजवान मोहम्मद अली मलाह पुट विकी मलाह जो लाश हथ आयो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे नाज़रीन, अवां खे आगाह कंदासीं सामारो मां। सामारे वेझो 14 हिरल भरिसां सिम नाले मां नौजवान मोहम्मद अली मलाह जो लाश हथ कयो वियो आहे। मोहम्मद अली मलाह पुट विकी मलाह जो लाश हथ आयो आहे। सालिया बंबरो पुलिस अहलकारनि इतला ते पहुची पाणीअ में पियल लाश खे तहवील में वठी तालुका अस्पताल पहुचायो आहे। लाल बख्श ख़ासकेली धरती टीवी रिपोर्टर सां ॻाल्हाईंदे नाज़रीन अपडेट अवां खे कयूं पिया सामारो मां। सामारो वेझो 14 हिरल भरिसां सिम नाले मां नौजवान मोहम्मद अली मलाह जो लाश हथ कयो वियो आहे। सामारो लॻ यूसी सतड़ियूं जे रदे 14 हिरल भरिसां सिम नाले मां 40 साला नौजवान मोहम्मद अली मलाह पुट विकी मलाह जो लाश हथ आयो आहे। साले बमरो पुलिस पिकेट अहलकारनि इतला ते पहुची पाणी में पियल लाश खे तहवील में वठी तालुका अस्पताल पहुचायो आहे। लाल बख्श ख़ासकेली अहम ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर करे रहिया आहियूं। सामारे वेझो 14 हिरल भरिसां सिम नाले मां नौजवान मोहम्मद अली मलाह जो लाश हथ कयो वियो आहे। सामारो लॻ यूसी सतड़ियूं जे दे 14 हिरल भरिसां सिम नाले मां 40 साला नौजवान मोहम्मद अली मलाह पुट विकी मलाह जो लाश हथ आयो आहे। साले बंबरो पुलिस पिकेट अहलकारनि इतला ते पहुची पाणी में पियल लाश खे तहवील में वठी तालुका अस्पताल पहुचायो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन, अवां खे आगाह कंदासीं सामारो मां। सामारे वेझो 14 हिरल भरिसां सिम नाले मां नौजवान मोहम्मद अली मलाह जो लाश हथ कयो वियो आहे। सामारो लॻ यूसी में 14 हिरल भरिसां सिम नाले मां 40 साला नौजवान मोहम्मद अली मलाह पुट विकी मलाह जो लाश हथ कयो वियो आहे। साले बंबरो पुलिस पिकेट अहलकारनि इतला ते पहुची पाणी में पियल लाश खे तहवील में वठी तालुका अस्पताल पहुचायो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे नाज़रीन, अवां खे ॾींदासीं सामारो मां। सामारे वेझो 14 हिरल भरिसां सिम नाले मां नौजवान मोहम्मद अली मलाह जो लाश हथ कयो वियो आहे।